अलीमा ख़बर शामिल क्यों पिया ब्यूरो चीफ सिंध हुबली झांगर की रिपोर्ट मुताबिक़ टंटो मीर अली भरसा गोठ जाड़ो मला में ज़मीन के मामूली गाल ता सईद बासण वहीद बासण जो लियाकत शर मथा लठन ऐं कुहाड़न से हमलो मौलवी लियाकत शर ज़ख़्मी अस्पताल दाख़िल ज़ख़्मी लियाकत शर एहतजाज कंदे बुधायो त सईद बासण ऐं वहीद बासण विच जे क्लासी दंग के बनीअ के कटे ज़मीन के निशान जो बनो पटे पंहिंजे ज़मीन में वधान पिया चाहिनि। कई भेरा रोकने बावजूद नेठे अध रात के पैर में वरी कुछ नामालूम मानू लठन कुआरन से वठी मुझे घर ते काह करे गार गंद कंदे चयो त असां क्लासी दंग जो बनो वजो है, असां खे रोके ॾेखार। रोकने की कोशिश कई तो लिकल कुछ नामालूम मानून मुखे पकड़े बीठा ऐं वहीद बासण ऐं सईद बासण मुखे धक आया रड़ियों करण ते घर बाती निकरी आया जिन मुखे छॾाए वरतो। मौलवी लियाकत शर SSP खैरपुर DIG सखर का मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ करे उन्हनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। वहीद बासण ऐं सईद बासण मां मूंखे ऐं मुंहिंजे घर बातन के जान जो ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ न वञे। साईं ये थिया त मां पंहिंजे घर ते वेठो में वहीद बासण ऐं सईद बासण वारा ये जो आहे मुंहिंजे बने जी छांग पिया कनि, रोज़ बने कटियूं वेठा आहिनि। मां हुननि खे चवां पियो त बाबा हीउ जेको आहे तव्हां किरासी बनो आहे हिन सां खेसि न कयो। पोइ हुननि खे जेको आहे मां झले आयुमि। पोइ शाम मां पंहिंजे घर वेठो हुउमि, मुंहिंजे घर ते जे हमिलो करे आया 6-7 ॼणा हुआ, हुनखे कुआड़ियूं हथनि में हू संभरियल हुआ, मां अकेलो ॼणो हुयुमि। पोइ इन करे मुंहिंजे घर दर ते अची करे मुंहिंजे हमलो करे आहिनि, मूंखे शदीद ज़ख़्मी कयो अथऊं। मां जेको आहे पुलिस ॾे बि वियो आहियां ऐं जेको आहे अस्पताल बि वियो आहियां। उन बाद मुंहिंजी हिन ॾाढी मुबारक सुनत बि पटी आहे इन सईदू ऐं वहीदू वारनि इहे बासरनि जे ख़िलाफ़ु कानूनी क़दम खयो वञे। मां आला ऑफिसरनि खे इहा गुज़ारिश थो कयां त मां ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। तव्हांजी महिरबानी। थैंक यू।